नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे मीरपुरखास मां ख़बर ॾींदा हलूं त एवान صحافت जे 2022 जे इलेक्शन ॿिनि पैनलनि प्रोग्रेसिव ऐं डेमोक्रेटिक पैनल में सख़्तु मुक़ाबलो थियण जो इम्कान आहे। एवान صحافت जे 13 दिसंबर ते रथियल इलेक्शन लाइ अलॻि अलॻि ॿिनि पैनलनि जो डेमोक्रेटिक ऐं प्रोग्रेसिव पैनल जा उम्मीदवारनि जा नाला फाइनल। डेमोक्रेटिक पैनल लाइ सदर जे उम्मीदवार लाइ फज़ल शर, जनरल सेक्रेटरी लाइ अज़हर नायब सदर, गफ़ार रिंद इंफॉर्मेशन सेक्रेटरी, बाबू शरीफुद्दीन लिगारी खजानची लाइ हसन रज़ा मलिक ऐं MMC लाइ इमाम बख्श मंगरियो, गफ़ार शर काशिफ हुसैन गौरी ऐं ॿिए तरफ़ प्रोग्रेसिव पैनल लाइ सदर जे लाइ उम्मीदवार सरदार वारिस ख़ासकेली, जनरल सेक्रेटरी शहजाद साबरी, नायब सदर मुख्तियार कीरियो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी ज़मान काइम खानी, खजानची लाइ ज़ीशान शेख, MMC लाइ मोहम्मद हाशिम शर ऐं ॿियनि अब्दुल रज़ाक शामिल आहे। ॿिन्ही पैनल में 13 दिसंबर ते सख़्तु मुक़ाबलो थियण जो इम्कान आहे। ॿिन्ही ग्रुपनि पंहिंजे इलेक्शन मुहिम तेज़ करे छॾी आहे। इलेक्शन मीरपुरखास बार जा सीनियर वकील, उलमा एक्शन कमेटी समेत इतलात खाते ऐं एवान صحافت जे इलेक्शन कमेटी जे अॻुवाणी में थींदी, जंहिं जूं तैयारियूं अॼु खां शुरू थी वयूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।